जय। बलराम जी तीर्थ कंदे कंदे विया, लेकिन सूत जी जी असां वेठा आहियूं व्यास गद्दीअ ते उतों उथिया कोन, वेही करे भी उन्हनि खे प्रणाम न कयो, शब्द सां भी प्रणाम न कयो। बलराम जी हिकिड़ो तिनको खयो, पढ़ी करे ठका कयो त सूत जी महाराज गोलोक धाम पधार दिया। इन सां असांखे शिक्षा थी मिले, असांखे कथा करण वारा त व्यास गद्दीअ ते वेही करे पंहिंजी मर्यादा भुलिजी न वञूं। कोई भी अचे, असांजो संत महात्मा हुजनि, पूज सां प्रणाम करे अभिवादन करे ॾाढो ज़रूरी आहे। सुखदेव महाराज चवनि था त परीक्षा त हीअ त होनी हुई सूत जी महाराज जो, ये कोई प्रारब्ध हुयो, लिखियल हुयो, लेकिन बलराम जी महाराज ते ब्राह्मण नाराज थिया। जेके भी वेठा न ऋषि मुनि संत महात्मा चवनि था प्रभु हे भले घटि जात वारो हुयो, हिनखे असां ई व्यास गद्दीअ ते विहारियोसीं, सूत जाति में हो, असां हिनखे लंबी उमिरि भी ॾिनीसीं, 1000 साल असांखे कथा ॿुधाए रहिया आहिनि, एॾो समय थी वियो आहे, तव्हां हिनखे मारे छॾियो प्रभु, इहो सही न आहे, तव्हांखे प्रायश्चित करणो पवंदो। त भगवान बलराम पोइते न हटिया, चयूं ठीकु आहे असां प्रायश्चित कंदासीं। कहिड़ो प्रायश्चित कयूं? 1 साल तक तीर्थ यात्रा भी कयूं, ऐं उन्हनि जा जेके सुपुत्र हुया सूत जी महाराज जा, उन्हनि खे भगवान उन ई गद्दीअ ते विहारियो ऐं पंहिंजो तेज बल प्रकाश ज्ञान ॾिनो, दीर्घायु ॾिनी, लंबी उमिरि ॾिनी। ऐं भगवान उते हिकु ॿ राक्षस हूंदा जेके यज्ञ हवन न करणु ॾींदा हुआ, उन्हनि जो भी उद्धार कयो। उनजो नालो बिलवल, चओ हरे राम। इलवल जो पुट बिलवल, श्री कृष्ण गोविंद हे मुरार हे नाथ नारायण वासुदेव। उनजो उद्धार कयो। 1 साल तक तीर्थ कंदे वापस आया ऐं पहुता जॾहिं करे त छा था ॾिसनि, भीमसेन ऐं दुर्योधन भयंकर गदा युद्ध करे रहिया आहिनि। बलराम जी महाराज शांति कराइण चाहिए, युद्ध न कयो भाई, मां कुझु गदा युद्ध में वधीक कए ऐं भीमसेन वरी बल में वधीक कए, इन करे युद्ध न कयो। लेकिन ॿई गुस्से में आ, ॿिन्ही चवण न मञो, तॾहिं बलराम जी वीचारा चुपचाप हली आ, सम्झी आ होनी आ। चो हरे राम।